मौजूदा हुकूमती दौर में मुल्क में बेरोज़गारी जी शरह वधी 7.1% ते पहुची वई, जेका साल 2020-21 में 6.3% हुई। वफ़ाक़ी शुमारियात वारे खाते क़ौमी लेबर फोर्स सर्वे 2024-25 जा नतीजा जारी करे छॾिया आहिनि, जंहिं मूजिब गुज़िरियल 5 सालनि दौरान बेरोज़गारी जी शरह में 0.8% जो वाधारो थियो ऐं पाकिस्तान में अटकल 80 लख माण्हू बेरोज़गार आहिनि। सर्वे मूजिब साल 2023 वारे आदमशुमारी में मुल्क जी आबादी 24,14,90,000 रिकॉर्ड कई वई, जॾहिं लेबर फोर्स जो अंग 7,72 लख खां वधी वियो आहे। मुल्क में वर्किंग एज पॉपुलेशन जी शरह 43% ऐं गैर फ़ाल आबादी 53.8% थी वई आहे। क़ौमी लेबर फोर्स में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान जे 3.3% आबादी बेरोज़गार आहे, जॾहिं त सर्विसिस सेक्टर रोज़गार जी फराहमी में पहिरें नंबर ते आहे। ज़रई शोबो 2 नंबर ते ऐं सनती शोबो 3 नंबर ते आहे। सर्विसिस सेक्टर में 3,18,30,000 माण्हू रोज़गार ते आहिनि ऐं रोज़गार जी शरह 41.7% आहे। ज़रई शोबे में रिकॉर्ड रोज़गार जी शरह 33.1% आहे। 2,55,30,000 माण्हू ज़रई शोबे में कमु करे रहिया आहिनि। सनती शोबे में रोज़गार जी शरह 25.7% आहे ऐं 1,98,60,000 माण्हू सनती शोबे सां वाॻियल आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त मौजूदा नून लीग जी हुकूमती दौर में बेरोज़गारी जी शरह वधी 7.1% ते पहुची वई आहे।